अस्सलाम वालेकुम भाइरो। जीअं त अॼु असां इसम वाहिद ऐं इसम जमे में फ़र्क़ु छा आहे उहो पढ़ंदासीं ऐं उनखे डिटेल सां असां सम्झंदासीं त इसम वाहिद ऐं इसम जमे में फ़र्क़ु कहिड़ो आहे। अहिड़ा इसम जेके कंहिं बि हिकु नाले या हिकु शइ लाइ इस्तेमालु थिए त अहिड़े नालनि खे इसम वाहिद चइबो आहे। यानी हिकिड़ो नालो हुजे उनखे असां इसम वाहिद चवंदा आहियूं। अहिड़ा नाला जुमिले में कंहिं बि ॿिनि शयुनि खे ज़ाहिर करे त अहिड़नि नालनि खे इसम जमे चइबो आहे। यानी ॿ शयुनि खे ज़ाहिर करे त अहिड़नि नालनि खे इसम जमे चइबो आहे। मिसाल तौरु इसम वाहिद इसम जमे, छोकिरो इसम वाहिद आहे, छोकिरा इसम जमे आहे। बेट इसम वाहिद आहे, बेटूं इसम जमे आहिनि। किताब इसम वाहिद आहे, किताबूं इसम जमे आहे। त ईअं ई हिकु त इसम वाहिद अहिड़ा बि हूंदा आहिनि जंहिंजे आख़िर में वाह खे ख़तमु करे अलिफ़ लॻाईंदासीं त उहे इसम जमे थी वेंदा। मिसाल जीअं छोकिरो, छोकिरा, झंडो, झंडा, पखो, पखा, ईअं ॿिया बि इन जा खोड़ सारा मिसाल आहिनि। हिकु त इसम वाहिद अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंजे आख़िर में वाह नून लॻाइण सां इसम जमे ठही वेंदो आहे। जीअं मिसाल तौरु इसम वाहिद इसम जमे, खट, खटूं, बेट, बेटूं, पेन, पेनूं। त हाणे जेके असां खट, बेट, पेन इहे इसम वाहिद आहिनि, बाक़ी खटूं, बेटूं, पेनूं इहे इसम जमे आहिनि। त उमेद अॼु जी वीडियो में तव्हांखे घणो कुझु नॉलेज हासिलु थींदी ऐं नेक्स्ट वीडियो में असां वधीक सिखंदासीं। अल्लाह हाफ़िज़।